बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त फरमाइनि था त हिकिड़े दफ़े मां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वेठो हुयुसि त हिकिड़ो शख़्स आयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अची वेही रहियो। जॾहिं त उहो शख़्स हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो तो उन जी अचण सां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन शख़्स खे पाण सां गॾु विहारियऊं। जंहिं हू कम सां उहो शख़्स आयो हो त उन जे कम पूरे थियण खां बाद में जॾहिं उहो वियो हलियो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमायो, ए अबू बकर तोखे ख़बर आहे त ही उहो शख़्स आहे जो सॼी मखलूक जे अमलनि जे बराबर हिन जो हिकिड़ो अमल बराबर आहे। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वरी कीअं त सॼी मखलूक जा अमल हिकिड़े पासे ऐं हिन जो हिकिड़ो अमल हिकिड़े पासे, उहो कहिड़ो अमल आहे मूंखे बि त ॿुधायो। त उन चयो त जेका बि मखलूक आहे त उहा मूं ते सलातो सलाम पढ़ंदी आहे ऐं ही उहा सलात पढ़ंदो आहे जेका उन समूरी मखलूक जे बराबर आहे। उहा कड़ी आहे, उहा ही आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबी अदद मन सल्ला अलैहि मिन खल्क़िक व सल्लि अला मुहम्मदिन नबी कमा यंबगी लना अन नुसल्ली अलैहि व सल्लि अला मुहम्मदिन नबी कमा अमरतना अन नुसल्ली अलैहि। इहा सलात सगोरी मुंहिंजे मथां पढ़ंदो आहे जेका समूरी मखलूक जे सलात पढ़ण जे बराबर आहे।